छा खपायो? ठेकेदार। ट्रैक्टर कोन खपायो आहे? हाँ। ट्रैक्टर बीठो आहे, ट्राली बीठी आहे, कीण ओॾे रखी अथऊं। ॿियो ॿुधाए? 2 किलो पिया। सफ़ा माल जो ख़्यालु कजांइ, हेॾो भाॼी आहे, गुआर आहे, गुआर भिंडी आहे, ॿियो 2 किलो पिया। सफ़ा अमन। सफ़ा। ॿियो को हाल वाल? इहो छोरो कंहिंजो आहे? मुन्नूअ जो? मनु जो। काॾे बि थो वञे? छा ठारू छा ठबरे? केरु केरु आहे ॾेढ? ॾारी। ॾारी आहे। हाँ। ॿियो को हाल वाल ॿुधाए ज़माने जो, कीअं थो हले तुंहिंजो धंधो दाड़ी? किथे कम आहे, फैक्ट्री हले थी, कहिड़ो गोदाम आहे मुंहिंजो हलंदी। हा। हाँ। ॿियो ॿुधाए? खेलो पिया। सफ़ा। सफ़ा। मेयूं कंहिंजियूं कंहिंजियूं काया आहिनि? पंहिंजियूं। सभु? सभु। खीर घणो कढीनि? ढुकियुनि में। ढुकियूं? हाँ। अड़े सुहा हूंदियूं त हिते घणियूं कढंदा आहियूं, मण ॾेढ मण? सुहा न आहिनि मेयूं। हा? सुहा न आहिनि। सुहा हुयूं त घणो कढंदा आहिनि खीर? 3 किलो के 50 किलो। बराबरि।